नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे पीर जो कोट खां ख़बर ॾींदा आहियूं। पीर जो कोट में कोरोना वायरस खां बचाव लाइ हुकूमत जे ऐलान लॉकडाउन खां पोइ अॼु 6 ॾींहं बि तालुके जा समूरा शहर बंदि, ट्रैफ़िक मुअतल। वधीक तफ़सील लाइ असां राब्तो कयो आहे पीर जो कोट मां अवामी न्यूज़ जे रिपोर्टर नौमान अली सां। नौमान अली, कहिड़ा तफ़सीलात नाज़रीन खे आगाह कजो। जीअं त पूरे मुल्क जीअं पीर जो कोट खे अॼु 6 ॾींहं खां वठी लॉकडाउन आहे ऐं हितां जी जेका ट्रांसपोर्ट आहे उहा मुअतल थी आहे। जेके बि मुख़्तलिफ़ कारोबारी मर्कज़ आहिनि उहे बंदि पियल आहिनि। हिते रहियत हफ़्ते सां गॾु करे थी जेके सरकारी इदारा आहिनि, निजी अस्पतालियूं वग़ैरह जेके आहिनि उहे खुलियल आहिनि ऐं हितां जा जेके राशन जा दुकान आहिनि उहे बि खुलियल पिया, स्टोर खुलियल आहिनि ऐं मच्छी जा दुकान खुलियल आहिनि। तइलीमी इदारा मुकमल तौरु निजी बंदियल आहिनि ऐं हितां जो जेको कोरट तबिको आहे उहो सख़्तु परेशानी में मुब्तला आहे। जी, वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।